फैज़गंज वेझो करूंडी डिग्री कॉलेज बिल्डिंग बरसातुनि में ज़बून हाल थी वई, पर तालीम खाते पारां ज़बून बिल्डिंग खे फिट करार ॾेई लेटर जारी कयो वियो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर रफ़ीक सुमरो मूजिब डिग्री कॉलेज करूंडीअ जा कमरा, स्टाफ रूम ऐं चौदीवारी मुकम्मल ज़बून हाल आहे। कुझु ॾियार अॻु में कॉलेज जी भित किरण सबबि हिकु नौजवान फ़ौत ऐं 10 माण्हू ज़ख़्मी पिणु थिया हुआ। बिल्डिंग्स खाते ख़ैरपुर जे एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर ज़बून हाल बिल्डिंग खे क्लियर करार ॾींदे अहिड़ो लेटर डीसी ख़ैरपुर खे मोकिले छॾियो आहे। डिग्री कॉलेज जे प्रिंसिपाल प्रोफेसर फ़ौज अली शर चयो आहे त बिना कंहिं विज़िट ऐं बिल्डिंग ॾिसण जे एक्सीएन ख़ैरपुर ग़लति रिपोर्ट ठाही आहे। कॉलेज जी बिल्डिंग ज़बून हाल आहे। समें ॿारनि ऐं नियाणियुनि जी हयातियुनि खे बि ख़तरो आहे। जुडो में ॿोॾ दौरान बेवा औरत जे घर मां पाणी कढंदे पेर तिरकण सबबि करंगे जी हॾी टुटी पई। सरकार तोड़ी वस वारनि खे इलाज कराए हयाती बचाइण जी अपील कई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर केसर राजा राजपूत मूजिब जुडो शहर जे आबिद कॉलोनी वासण 48 वरनि जी बेवा औरत शबाना बीबी चेल जी हॾी टुटण सबबि 1 महीने खां बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे। बीमार औरत रोईंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो आहे त संदसि 3 मासूम ॿार आहिनि। मुड़ुस जे फ़ौत थियण बैदि सिलाई कढ़ाई करे पंहिंजे बच्चनि जो पेट पालींदी हुयसि। हाणे डॉक्टर चवनि था त ऑपरेशन थींदो ऐं इलाज में लखें रुपयनि जो ख़र्च ईंदो। हुन जो चवणु हो त इंतिहाई ग़रीब ऐं बेवा औरत आहियां। सिंध सरकार तोड़ी सरहदीअ वारनि खे अपील आहे त संदसि इलाज कराए हयाती बचाए मदद कई वञे। पखो ऐं हुनजे भरपासे वारनि ॻोठनि तोड़ी शहरनि में टाउन कमेटीअ तरफ़ां मच्छर मार स्प्रे कराइण जो सिलसिलो जारी आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल जब्बार बलोच मूजिब ॻोठ घोघारो, ॻोठ हुसैन बलोच, ॻोठ अतरखान मुग़ैरी ऐं ॿियनि ॻोठनि में स्प्रे कराई वई। समाजी अॻवान सभायो ख़ान मुग़ैरी चयो आहे त बरसातुनि खां पोइ भरपासे वारनि इलाइक़नि में गदिलो पाणी भीजी वियो आहे, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। बीमारियुनि खां बचण लाइ मच्छर मार स्प्रे करायो पियो वञे। सॼे सिंध जियां टंडो आदम में भी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के तहत ॿोॾ ऐं बरसात मुतासरनि में शफ़ाफ़ तरीक़े से रक़म ॾिनी पई वञे। एसएस न्यूज़ के रिपोर्टर अब्दुल्ला बहड़ मूजिब बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत ॿोॾ ऐं बरसात मुतासरनि समेत मुस्तकिल बेनिफिशर्स में शफ़ाफ़ नमूने मुकम्मल सहूलतुनि ऐं पुलिस की सिक्योरिटीअ में रक़म की विरासत जारी आहे। गवर्नमेंट न्यू अलीगढ़ डिग्री कॉलेज में हलंदड़ कैंप जे इंचार्ज आशिक़ हुसैन सांद जो चवणु आहे त टंडो आदम जी कैंप ते मुतासरनि जी बिना कटौती जे ॾियण जो सिलसिलो जारी आहे। गंबड़ भरिसां ॻोठ दिलावर उॾण जे रहवासी माज़ूर शख़्स शाहनवाज़ उॾण जा समूरा ॿार बि माज़ूर आहिनि ऐं हू सख़्त तकलीफ़ुनि वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मुरीद हुसैन टांवरी मूजिब पोरियत खे 5 ॿार आहिनि, जिन में 4 धीअर ऐं 1 पुट जो औलाद आहे ऐं उहे बि कुदरती तरह ॼाए ॼम खां माज़ूर आहिनि। पोरियत ॿुधायो आहे त जेको बि ॿारु पैदा थियो आहे उहो कुदरती माज़ूर पैदा थियो आहे, जंहिंजो इलाज कराइण में का बि कसर न छॾी आहे, पर हींअर ताईं कुझु बि नाहे बचियो। हुन जो चवणु हो त सिंध जे वॾे वज़ीर हद जे MPA नईम अहमद खल ऐं ॿियनि वस वारनि खे अपील करियां थो त संदन 5 माज़ूर ॿारनि जो इलाज सरकारी तौरु करायो वञे त जीअं हू ठीकु थी स्कूल वञी सघनि। हैदराबाद जे इलाइक़े लतीफ़ाबाद जे JST ऐं PST टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ऐं बहिराड़ीअ जे उम्मीदवारनि खे शहरी कोटा ते नौकरियूं ॾियण वारे अमल ख़िलाफ़ प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिब उन मौक़े ते IBA टेस्ट पास मेल ऐं फीमेल जॉइंट एक्शन कमेटीअ जे अॻवान मिस शाहीना, मिस लुबना, शिराज़ ख़ान ऐं ॿियनि चयो आहे त 9 सालनि खां पोइ JST ऐं PST जूं पोस्टूं आयूं आहिनि, पर पोइ बि तालके लतीफ़ाबाद जूं सीटूं घटि रखियूं वयूं आहिनि, जंहिं करे लतीफ़ाबाद जा उम्मीदवार हिन भेरे बि टेस्ट पास करण बावजूदि नौकरियुनि खां महरूम रहिजी विया आहिनि। नोटिस वरितो वञे। गेरेलो में हद ख़िलाफ़ ऑपरेशन करे संदल, रेढ़ा ऐं ॿियो सामान हटायो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर सुहेल अबड़ो मूजिब एंटी इंक्रोचमेंट इंचार्ज मोहम्मद असलम खोड़ो पंहिंजे अमलो साण करे शहर जे मेन शाही बाज़ार में पियल गैर क़ानूनी रखियल संदल, रेढ़ा, धिका ऐं ॿियो सामान हटाइण जो हुकुम ॾिनो। हुन दुकानदारनि खे चुताड़ ॾींदे चयो आहे त जंहिं बि दुकानदार जो सामान दुकान खां ॿाहिरि हूंदो उन जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। नवंकोट टाउन कमेटीअ में डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर मीरपुर ख़ास ऐं पाकिस्तानी आर्मीअ जे गॾियल ताउन सां मेडिकल कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें इंडोनेशिया जे डॉक्टरनि आयल मरीज़नि खे दवाऊं ॾिनियूं ऐं मलेरिया, शुगर समेत मुख़्तलिफ़ टेस्टूं बि कयूं। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नवीद बजीर मूजिब उन मौक़े ते मीरपुर ख़ास जे फोकल पर्सन डॉक्टर मुख्तियार टालपुर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ॿोॾ बाद
मलेरिया, डेंगी, गैस्ट्रो ऐं चमड़ीअ जूं बीमारियूं आम आहिनि। बीमारियुनि खां बचाव लाइ ज़िले मीरपुर ख़ासि जे नंढनि वॾनि शहरनि में मुफ़्त मेडिकल कैंपूं लॻाए बोर्ड मुतासिरनि खे घर वेठे सिहत जूं सहूलतूं फ़राहम करे रहिया आहियूं। उन मौक़े ते इंडोनेशिया खां आयल डॉक्टर जिया, डॉक्टर लादानी, कोरोना फोकल पर्सन डॉक्टर दिलबर मरी, डॉक्टर ज़ेबुल निसा कोलाची ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। रकनबुड़ा में बरसात मुतासिरनि जी मदद ऐं ख़िदमत जो सिलसिलो जारी आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर जाल मोहम्मद अबड़ो मूजिबि उन हवाले सां GDA जे सूबाई अॻवान ॼाम नफ़ीस अली तरफ़ां संदसि पुट ॼाम ज़ैन अली ऐं मुस्तफ़ा ख़ान ॻोठ हाकिम ख़ान महर में बरसात मुतासिरनि में राशन तक़सीम कयो ऐं नंढनि ॿारनि में बिस्किट, ख़ुश्क खुराक ऐं रांदीका बि ॾिना। उन मौक़े ते साणसि गॾु साबिर हुसैन मरी, असद अली वसाण ऐं अयास मरी गॾु हुआ। इस्लामकोट थरकोट ब्लॉक 2 मां वॾी तादाद में गॾह ॿाहिरि खणी वेंदड़ गाॾी हथ अचण जो इंकिशाफ़ थियो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ सिकंदर मूजिबि गॾहनि सां भरियल ट्रक मिठीअ जे फांगारियो चेक पोस्ट ते ॻोठाणनि पीछो करे हथु करण बाद इस्लामकोट थाणे ते आंदी। गॾहनि सां भरियल ट्रक में थरकोट ब्लॉक 2 जे मुतासिर ॻोठाणनि जा गॾह बि शामिल हुआ। ज़रियनि मूजिबि गॾह हिकु कॉन्ट्रेक्टर खे वॾे अघ में विकिरो करे ॾिना विया आहिनि, जेके कराची मोकिलिया पिया विया त पकिड़िजी पिया। गॾहनि सां भरियल ट्रक हिन वक़्तु इस्लामकोट पुलिस थाणे ते मौजूदु आहे। पीर वसण वेझो पाकिस्तान ज़िंदाबाद पीपल्स ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां ॻोठ मोमिन धारेजो में मुफ़्त तिबी कैंप लॻाई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर फ़हद सोलंगी मूजिबि कैंप में बोर्ड मुतासिरनि पारां मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वरतल 500 खां मथे मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। डॉक्टर अब्दुल बासित फुल ऐं संदसि मेडिकल टीम हेपाटाइटिस टेस्टूं करण बाद उन्हनि खे दवाऊं बि ॾिनियूं। उन दौरान PZPO जे उहिदेदारनि औरतुनि में लेडीज़ पर्स ऐं ॿारनि में बिस्किट ऐं खाधे पीते जो सामान बि विरहायो। उन मौक़े ते असलम रज़ा शहर, समरीन अब्बास दश्ती, ज़ोया माला ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। तालके टंडो आदम जे IBA टेस्ट पास कंदड़ 240 मेल तोड़ी फीमेल प्राइमरी उस्तादनि में ऑफर ऑर्डर विरहाया विया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिबि तालके टंडो आदम जे IBA टेस्ट पास कंदड़ 240 मेल तोड़ी फीमेल प्राइमरी उस्तादनि में बॉयज़ हाई स्कूल सांगड़ में DO सिम्स असलम लगारी, TO मेल प्राइमरी मुख्तियार अली उमरानी, TO सेकेंडरी फीमेल अली मोहम्मद भाणून ऐं ॿियनि ऑफर ऑर्डर विरहाया। उन मौक़े ते नवनि भर्ती थियल उस्तादनि पंहिंजी ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो आहे त मेरिट ज़रिए साफ़ ऐं शफ़ाफ़ टेस्ट थी ऐं अहिड़ी टेस्ट में असां पास थी उस्ताद थी विया आहियूं। अॼु हुननि लाइ इंतिहाई ख़ुशीअ जो ॾींहुं आहे।